अस्सलाम वालेकुम। मां फातिमा बिन सैफुद्दीन जुड़े जो हिकु मेडिकल जी स्टूडेंट आहियां। जीअं तव्हां सभिनि खे ख़बर आहे त 10 सेप्टेम्बर ते असांजी टेस्ट वरिती वई ऐं जॾहिं वापसि घर अचे ॾिठोसीं त पेपर लीक। उन महिल असांजी दिलनि ते छा गुज़रियो हूंदो। अॻिते हली इहो फ़ैसिलो कयो वियो रिकंडक्ट थींदी टेस्ट। असां वरी पंहिंजी महिनत शुरू कईसीं। 19 नवंबर ते जॾहिं टेस्ट ॾेई वापसि घर आयासीं वरी साॻी पेपर लीक। अहिड़े रिकंडक्ट जो कहिड़ो फ़ाइदो? अगर तइलीम जो मयार वञी पैसनि ते बीठो आहे त पोइ असां हेॾी महिनत छो था कयूं? असांजा वालदेन हेॾी जिदोजहद छो था कनि? हिकु ॿार ॾींहं राति हिकु करे एॾी महिनत करे पंहिंजे ख़्वाबनि खे पूरो करण लाइ, पंहिंजे वालदेन जे ख़्वाबनि खे पूरो करण लाइ, ऐं उन सां ही एॾी वॾी नाइंसाफ़ी कई वञे, एॾो वॾो ज़ुल्म कयो वञे। छा ग़रीबनि जा ॿार ख़्वाब न ॾिसनि? छा ग़रीबनि जा वालदेन ख़्वाब न ॾिसनि त उन्हनि जा ॿार डॉक्टर थियनि, इंजीनियर थियनि? सिर्फ़ु इन जे करे त ग़रीबनि वटि पैसो कोन्हे।